अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में आवाया इशायो माया गजाला अबलो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पुट सुलेमान शहबाज मनी लॉन्ड्रिंग केस में FIA आरोपेश ज़रियन मौजूद FIA तरफ़ा सुलेमान शहबाज के मनी लॉन्ड्रिंग केस बाबत सवालनामो ॾिनो वियो। सुलेमान शहबाज सवालनि जा जवाब ॾियण लाइ वक़्तु घुरी वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस के सुलेमान शहबाज के गिरफ़्तार करण खां रोकींदे वज़ीर आज़म जे पुट खे अदालत आरोपेश थियण जो हुकुम ॾिनो हो। तकरारी ट्वीट केस में PTI सेनेटर आज़म खान सवाती जी ज़मानत वारी दरख्वास्त ते फ़ैसिलो हिकु भेरो ॿीहर मुलतवी थी वियो। इस्लामाबाद जी मक़ामी अदालत आज़म सवाती जी गिरफ़्तारी खां पोइ वारी दरख्वास्त ते ॿुधणी 19 डिसंबर ताईं मुलतवी करे छॾी। चेयरमैन सादिक संचुराणी जी सदारत हेठ सेनेट जो इजलास। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार पारां परडेही सीड़पकारनि जे तहफ़्फ़ुज़ बाबति बिल 2022 सेनेट में पेश। सेनेट परडेही सीड़पकारनि जे तहफ़्फ़ुज़ बाबति बिल मंज़ूर करे वरितो। सेनेट जे इजलास में आज़म सवाती जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ PTI जो गोड़ एहतजाज। अपोज़िशन मेंबरनि सेनेट चेयरमैन जी डाइस जो घेराव करे वरितो। सेनेट चेयरमैन अणॼाणायल मुदे ताईं सेनेट जो इजलास मुलतवी करे छॾियो। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी रूस खां सस्तो तेल ख़रीद करण जी तरदीद करे छॾी। पाकिस्तान में रूसी तेल खे साफ़ करण जो निज़ाम मौजूदु नाहे, जंहिं करे असां रूसी तेल नथा ख़रीद करे सघूं। भारत में रूसी तेल साफ़ करण जो निज़ाम मौजूदु आहे। असां रूस खां तेल न पर कणक ख़रीद करे रहिया आहियूं। सस्तो तेल ख़रीदण वारियुनि ॻाल्हियुनि में हक़ीक़त नाहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो अमरीकी TV खे इंटरव्यू संदसि चवणु आहे त उसामा बिन लादन मरी चुको आहे। गुजरात जो कासाई भारत जो वज़ीर आज़म बणियो आहे। लाहौर जे जौहर टाउन धमाके में भारत जी मुदाख़लत जा चिटा सबूत आहिनि। बलूचिस्तान में परडेही अंसर सरगर्म आहिनि। आर्मी पब्लिक स्कूल पिशावर सानहे के 8 साल मुकम्मल। क़ौम गम विसारे न सघी। शहीदनि जा वालदेन बि अञा ताईं सोगवार। हेल ताईं शहीदनि जे वारसनि खे इंसाफ़ न मिलियो। सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि कराची, हैदराबाद, खैरपुर, ठठो, मटियारी, कुनरी, हाला मेहर, मदेजी में तक़रीबू APS साने जो ॾुख वरिहनि खां पोइ बि विसारे नथो सघिजे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो APS साने ते पैगाम चवे थो पाकिस्तानी क़ौम पंहिंजे शहीदनि जी क़ुर्बानियुनि खे न विसारींदी। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त 16 डिसंबर जो ॾींहुं आर्मी पब्लिक स्कूल पिशावर जे शहीदनि जी यादि हमेशह ॾियारींदो रहंदो आहे। 8 साल मुकमल थियण बावजूदि अॼु बि असां APS साने खे विसारे न सघिया आहियूं। APS साने जे शहीदनि सॼी क़ौम खे दहशतगर्दीअ ख़िलाफ़ मुतहिद कयो। हिन ॾींहं खे यादि करे केर बि ॻोढ़ा रोके नथो सघे। असां दहशतगर्दीअ खे शिकस्त ॾियण लाइ ड्रिघो सफ़र तय कयो। 16 डिसंबर असांखे दर्दनाक सानहे जी यादि ॾियारे थो। क़ौम अॼु बि आर्मी पब्लिक स्कूल सानहे जे ॾुख ऐं अज़ियत खे महसूस करे थी। पाकिस्तानियुनि दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में केतिरियूं ई क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पीपल्स पार्टी दहशतगर्दी ख़िलाफ़ हमेशह वाज़िह मौक़िफ़ रखियो आहे। 16 डिसंबर ते असांजे गुलनि जहिड़नि ॿारनि खे दहशतगर्दी जो निशानो बणाए ज़ुल्म जी इंतिहा कई वई। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमर जो बयान। शहदादकोट भरिसां झलमक्सी जे ॻोठ हथियारे में कारें जे इल्ज़ाम हेठि ॿिटो क़तल, हिकु ज़ख़्मी। जवाबदार अयूब माछी, नौजवान ख़ालिद माछी ऐं नारी शहरबानो माछी खे क़तल करे छॾियो। फायरिंग में मोहम्मद इसाक माछी ज़ख़्मी थी पियो। मक़तूलनि जा लाश इस्पताल मुंतक़िल।
बाडरे भरिसां ॻोठ साहिब ख़ान मलाणो में 8 ॾींहं अॻु भाउ नवीद मलाणो हथां बेदर्दी सां मारिजी वियल नारी फिज़ा मलाणो जो क़तल केस दाख़िल न थी सघियो। क़ौमी क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान अज़हर अली क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। अज़हर अली जो चवणु आहे त सुभाणे खां कराची में इंग्लैंड ख़िलाफ़ शुरू थींदड़ टेस्ट संदसि कैरियर जी आख़िरी टेस्ट मैच हूंदी। हर शइ जे ख़त्म थियण जो वक़्तु आहे। हू 4-5 साल इंजरी जो शिकार रहियो। संदसि ख़ानदान हिन जे कैरियर लाइ ॾाढियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। उमेद आहे हाणे उन खे काफ़ी टाइम ॾेई सघंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान रिटायरमेंट जो ऐलान कंदे अज़हर अली रुअणहारो को थी वियो। मदेजी में कल्होड़ा जूणे जा तकरार तां मारिजी वयलनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। 3 औरतुनि मुस्मात हसीना बशीरा ऐं मुस्मात बख्तावर जूणे जो जा लाश शिकारपुर अस्पताल पहुचाया विया। 3 औरतुनि जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया। शिकारपुर पुलिस झेड़े खे रोकण लाइ का बि पुलिस पिकट क़ाइमु न कई। इलाइक़े में डहकाओ कल्होड़ा जूणे जा तकरार तां हेल ताईं 15 ॼणा क़तल थी चुका। वाक़े जो केस दाख़िल न थियो। एंटी करप्शन नौशर फिरोज़ गिरफ़्तार 6 अमलदारनि खे सखर जी अदालत में पेश करे छॾियो। गिरफ़्तार जवाबदारनि जी वधीक रिमांड लाइ अदालत खे दरख़्वास्त ॾिनी वई। मुख़्तियार कार समेत 6 ॼणा जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन हवाले। अदालत 6 ॼणनि खे 4 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन हवाले करे छॾियो। भिरिया सिटी जी कल्होड़ा कॉलोनी में घरू अणबण तां मुस्त जो ज़ाल ते तशद्दुद। जवाबदार आमिर कल्होड़ो पंहिंजी ज़ाल अनीला कल्होड़ो खे छुरियुनि जा वार ऐं सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए मरणीं करे छॾियो। अस्पताल दाख़िल। नवाबशाह जे जुडिशल मैजिस्ट्रेट 1 जी अदालत में ॿुधणी। परवीन रिंद पेश न थी। जवाबदार गुलाम मुस्तफ़ा राजपूत पेश। जवाबदार औरतुनि वकील मारिफत दरख़्वास्त ॾिनी। अदालत केस दौलतपुर जी अदालत में मुंतक़िल करण बाबति लेटर जारी करे छॾियो। ईंदड़ ॿुधणी 5 जनवरी ते दौलतपुर जी अदालत में कई वेंदी। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बीमारियुनि जा हाञा जारी। खैरपुर वेझो दाऊद ॻोठ वासी फ़ौरियत कश्मीर फुलपोटो जा 2 ॿारड़ा मलेरिया विघे फ़ौत थी विया। फ़ौतियुनि में अबू सुफ़ियान ऐं फ़ातिमा शामिल। सिहत खाते बीमारियुनि ते ज़ाब्तो आणण लाइ के बि जोॻाउ पा न वरिता। सोबतपुर वेझो हथियारबंदनि जे पुराणे तकरार तां फायरिंग। 1 ॼणो क़तल। ॻोठ दौलत घाड़ी वटि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में इमदाद अली खोसो मारिजी वियो। पुलिस मक़तूल जो लाश सिविल अस्पताल पहुचायो। पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। मटियारी में केले जे फसल मां नारी जो लाश हथ अचण वारो मामिलो। जवाबदार गिरफ़्तार। 7 दिसंबर ते ॻोठ नूर ख़ान विघियो वटां ग़ज़ाला सोलंगी जो लाश मिलियो हो। पीउ जी फरियाद ते ग़ुलाम अली मंगवाणो ते केस दाख़िल कयो वियो हो। पुलिस केस में नामज़द जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार पारां ॾोह जो एतिराफ़। डहरकी वेझो ॻोठ मीर मोहम्मद टांवरी में 2 धुरियुनि में छेड़ो। फायरिंग में नौजवान मारिजी वियो। महर ऐं टांवरी बिरादरी में झेड़े दौरान ख़ादिम टांवरी मारिजी वियो। मक़तूल ख़ादिम टांवरी जो लाश पोस्टमार्टम लाइ डहरकी अस्पताल मुंतक़िल।